केमिस्ट्री क्लास ॾहों बाप चौथों सबक करणो हिस्सो पहिरियों मुख़्तसिर सवाल आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो कि लेक्चर जो मौज़ू आहे मुख़्तसिर सवाल शॉर्ट क्वेश्चन्स। सेक्शन बी आहे शॉर्ट क्वेश्चन्स। असीं शॉर्ट क्वेश्चन सेक्शन बी जे हिस्से पहिरें में 4 सवाल हल कंदासीं। सवाल नंबर पहिरें खां शुरू कयूं था। सवाल नंबर पहिरियों आहे व्हाट आर प्रोटीन्स। प्रोटीन्स छा आहिनि? Proteins are highly complicated nitrogenous compounds made up of amino acids. Proteins नाइट्रोजन जा पेचीदा मरकब आहिनि जेकी अमाइनो एसिड्स मां ठहियल हूंदा आहिनि। They have central position in architecture and functioning of all living matter. Proteins सभिनी जानदार शयुनि जे बुनियादी आर्किटेक्चर में मरकज़ी हैसियत रखनि थियूं ऐं उन जे कमकार में पिणु तमामु घणियूं अहम आहिनि। तव्हांखे इहो मालूम आहे त प्रोटीन अमाइनो एसिड्स मंझां ठहियल हूंदी आहे। अमाइनो एसिड जो जनरल फार्मूला आहे C++O ऐं हिकिड़ो अमाइनो ग्रुप, ऐं इहे असांजा जेके अमाइनो एसिड्स आहिनि उहे 1 2 3 4 5 6 ईअं तमामु घणा पाण में गॾिजंदा आहिनि त उहे हिकिड़ो पॉलीमर ठाहींदा आहिनि ऐं असां उन पॉलीमर खे प्रोटीन सॾियूं था। प्रोटीन्स कंसिस्ट ऑफ कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन एंड सल्फर। प्रोटीन जे अंदरि कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन ऐं सल्फर जहिड़ा आंसर शामिल आहिनि। दे आर पॉलीमर्स ऑफ अमाइनो एसिड्स। प्रोटीन्स अमाइनो एसिड्स जा गुच्छा थियनि था, पॉलीमर्स थियनि था। अमाइनो एसिड्स आर लिंक्ड विद ईच अदर थ्रू पेप्टाइड लिंकेज। अमाइनो एसिड्स पंहिंजे पाण में हिकिड़े पेप्टाइड लिंकेज या पेप्टाइड बांड जे ज़रिए ॻंढियल हूंदा आहिनि। सवाल नंबर ॿियो, डिफाइन द इंपॉर्टेंस ऑफ डीऑक्सीराइबोस न्यूक्लिक एसिड। DNA डीऑक्सीराइबोस न्यूक्लिक एसिड जी अहमियत बयान कयो। In the nucleus of a cell, DNA is the permanent storage site for genetic information. जीवघर जे मरकज़ में DNA जीनियाती मादे जे लाइ स्टोरेज घर आहे। It transports and stores all of the cell's genetic information. ही हर जीनियाती मालूमात खे हासिल कंदो आहे ऐं महफ़ूज़ करे रखंदो आहे। It conveys these instructions on how to build certain proteins from amino acids from generations to generation. अमाइनो एसिड्स खे हिदायतूं ॾेई प्रोटीन तयारु करणु हिन जो कमु आहे ऐं इहो DNA जे मथां ज़िम्मो नसुल दर नसुल मुंतक़िल थींदो अचे थो पियो। These instructions are referred to as the genetic code of life. इहे हिदायतूं जेको DNA ख़ासि प्रोटीन तयारु करण जे लाइ नसुल दर नसुल मुंतक़िल कंदो रहे थो उन्हनि खे असां जेनेटिक कोड ऑफ लाइफ सॾियूं था। This decide whether a cell is a nerve cell or a muscle cell and if an organism is a man, a tree or a buffalo. ऐं इहे हिदायतूं ई तय कंदियूं आहिनि त पैदा थींदड़ जीव घरड़ो जेको हिकिड़े ख़ासि क़िस्म जी प्रोटीन मां ठहे थो उहो जीव घरड़ो तंती जीव घरड़ो हूंदो या उहो मशकुन जो जीव घरड़ो हूंदो। ऐं जेकॾहिं को वरी उन्हनि जीव घरड़नि मां जानदार ठहे थो त उहो जानदार माण्हू हूंदो या हिकु वणु हूंदो या का मेंह वग़ैरह हूंदी। The sequence of nitrogenous bases in a DNA determines the synthesis of proteins in a new cell. DNA जे अंदरि नाइट्रोजिनस जा जेके असास थियनि था उन्हनि जी तरतीब मंझां ई इहो तय थींदो आहे त प्रोटीन कहिड़े तरीक़े सां ठहंदी ऐं वरी प्रोटीन जे ठहण वारे तरीक़ेकार खां पोइ ते ख़ासि क़िस्म जी प्रोटीन्स गॾिजी करे हिकिड़ो जीव घरड़ो तयारु कंदियूं। उहो जीव घरड़ो कहिड़ो हूंदो ऐं वरी उहे जीव घरड़ा गॾिजी करे जेको जानदार पैदा कंदा उहो जानदार कहिड़ो थींदो। मिसाल जे तौर ते हीउ जेको तव्हांखे नाइट्रोजिनस बेसिस जेके पेयर्स थियनि था उन्हनि जी जेका तरतीब आहे DNA जे अंदरि इहा ई डिफ्रेंशिएट कंदी आहे। माण्हूअ जे DNA जी तरतीब अलॻि आहे ऐं वरी जेको घोड़ो थिए थो उन जे DNA जी तरतीब अलॻि आहे। कुओ जेको आहे उन जी तरतीब जेका आहे उहा अलॻि आहे। सवाल नंबर 3, डिफ्रेंशिएट बिटवीन फैट्स एंड ऑयल्स। चर्बी ऐं तेल में फ़र्क़ु वाज़िह कयो। फैट्स ऐं ऑयल्स ॿई लिपिड्स ग्रुप सां तालुक़ रखनि था। उन्हनि ॿिन्ही मंझि कुझु ख़ासियतुनि जो फ़र्क़ु थिए थो। मिसाल जे तौर ते These are solids at ordinary room temperature. फैट्स जेके थियनि थियूं उहे आम गर्मी पद ते नहरी हालत में थींदियूं आहिनि। ऑयल्स वरी आम रूम टेम्परेचर ते लिक्विड वारी हालत में मिलंदा आहिनि। तेल तव्हां ॾिठो हूंदो ऐं चर्बी ॾिठी हूंदी। चर्बी तव्हांखे आम गर्मी पद ते सॉलिड हालत में मिलंदी आहे ऐं तेल असांखे लिक्विड हालत में मिलंदा आहिनि।
नंबर ॿियो फ़र्क़ु इहो आहे त फैट्स आर ऑब्टेन्ड मेनली फ्रॉम एनिमल्स, चर्बी असांखे ख़ासि तौर ते जानवरनि मथां हासिलु थींदी आहे। ऐं वरी ऑइल्स जेके आहिनि उहे असांखे ॿूटनि मथां मिलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां सूरजमुखी जो तव्हां तेल ॾिठो आहे या सरयं जो तेल तव्हां इस्तेमालु कंदा आहियो, ईअं ज़ैतून मथां पिणु तेल हासिलु थिए थो, या जेकी बि तेल हासिलु थियनि था उहे मुख्य तौर ते ॿूटनि मां हासिलु थींदा आहिनि। नंबर टियों फ़र्क़ु इहो आहे त फैट्स जेके आहिनि उहे सेचुरेटेड कंपाउंड्स हूंदा आहिनि, चर्बी रिचल मुरकिब हूंदी आहे, ऐं ऑइल्स वरी अनसेचुरेटेड कंपाउंड्स हूंदा आहिनि। नंबर चोथों इहो आहे त फैट्स जेके आहिनि दे हैव हाई मेल्टिंग पॉइंट्स, जीअं त इहे नेहरा थियनि था, ऐं इहे सेचुरेटेड कंपाउंड्स आहिनि तंहिंजे करे इन्हनि जी मेल्टिंग पॉइंट तमामु घणी हाई थींदी आहे, ऐं ऑइल्स जेको आहे उन्हनि जी मेल्टिंग पॉइंट लो थींदी आहे। फैट्स जी जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहा ऑइल्स जी भेट में घणी थिए थी, जॾहिं त आयोनिक कंपाउंड्स जी भेट में फैट्स जी जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहा पिणु तमामु घणी घटि थींदी आहे। नंबर 5 ऐं आख़िरी फ़र्क़ु इहो आहे त फैट्स जेके आहिनि असांजे जिस्म में या रत में कोलेस्ट्रॉल जी लेवल वधाईंदा आहिनि, जॾहिं त ऑइल्स जेके आहिनि उहे असांजे जिस्म जे अंदरि कोलेस्ट्रॉल जी लेवल खे ज़ाब्ते में रखनि था, अञा बि उन्हनि खे घटाईंदा आहिनि। सवाल नंबर चोथों आहे व्हाट आर पॉलीसेकेराइड्स। पॉलीसेकेराइड्स छा आहिनि? हाउ मोनोसेकेराइड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम पॉलीसेकेराइड्स। पॉलीसेकेराइड्स मां मोनोसेकेराइड कीअं पैदा थींदा आहिनि। और पॉलीसेकेराइड या मोनोसेकेराइड उन्हनि में सिर्फ़ु असां जेकर उन्हनि जी प्रीफिक्स खे ॾिसूं तॾहिं बि असांखे ख़बर पइजी वेंदी। सेकेराइड जो मतिलबु आहे शुगर, ऐं मोनो जो मतिलबु आहे यानी वन, हिकु यूनिट मां ठहियल शुगर। ऐं पॉलीसेकेराइड, सेकेराइड जो मतिलबु आहे घणा, ऐं पोली यानी तमामु घणियूं शुगर्स, उहे शुगर्स पॉलीसेकेराइड्स जेकी घणनि मोनोसेकेराइड या घणनि यूनिटनि मां ठहियल हुजनि। पॉलीसेकेराइड्स आर मैक्रोमोलिक्यूलर कार्बोहाइड्रेट्स consisting of hundreds to thousands of monosaccharides. पॉलीसेकेराइड्स मैक्रोमोलिक्यूलर कार्बोहाइड्रेट्स आहिनि जिन मां 100,000 मोनोसेकेराइड्स हासिल थियनि था। मिसाल जे तौर ते पॉलीसेकेराइड जो मिसाल आहे स्टार्च या सेल्यूलोज। पॉलीसेकेराइड खे जेकॾहिं असां पाणीअ सां मिलायूं, रिएक्शन करायूं था, त हाइड्रोलाइसिस थींदी आहे, यानी पॉलीसेकेराइड पाणीअ जी मदद सां टुटंदो आहे। मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो को बि पॉलीसेकेराइड खणूं था स्टार्च या सेल्यूलोज, उनखे जीअं असां पाणी में मिलाईंदासीं त पाणी इन पॉलीसेकेराइड खे पंहिंजे पंहिंजे यूनिट्स में टोड़े छॾींदो, मोनोसेकेराइड्स में तब्दील करे ॾींदो, ऐं असांखे ग्लूकोज़ या फ्रक्टोज़ जहिड़ा असांखे मोनोसेकेराइड्स मिलंदा जेके 10 खां घटि में घटि मथे हूंदा। The digestion process of polysaccharides such as starch will begin in mouth, where it is broken down or hydrolyzed by salivary amylase. पॉलीसेकेराइड्स जो हाज़मो असांजे वात में ई शुरू थी वेंदो आहे। हाणे शयुनि जो हाज़मे मां मुराद इहा हूंदी आहे त उन्हनि खे नंढनि नंढनि सादनि यूनिट्स में टोड़े छॾिजे। सो जीअं ई असां पॉलीसेकेराइड वापराईंदा आहियूं, खाईंदा आहियूं, त उहे असांजे वात में मौजूदु जेको पाणी आहे उन सां मिलंदा आहिनि। पाणीअ में अमाइलेज एंजाइम मौजूदु हूंदो आहे। इहो अमाइलेज एंजाइम पॉलीसेकेराइड्स खे हाइड्रोलाइज़ कराईंदो आहे या उनखे ब्रोकन डाउन कंदो आहे सिंपलर यूनिट्स में। डाइजेशन predominantly occurs in the small intestine with an other enzyme, pancreatic amylase. डाइजेशन जो मरहलो ख़ासि तौर ते असांजे नंढे आंड्रे में थींदो आहे, जिते हिकिड़ो ॿियो एंजाइम पेनक्रियाटिक अमाइलेज मौजूदु हूंदो आहे। इन जो कमु आहे ट्रांसफॉर्मिंग और ब्रेकिंग डाउन दी स्टार्च टू मोर मैनेजेबल मॉलिक्यूल्स ऑफ डेक्स्ट्रिन एंड माल्टोज। पेनक्रियाटिक अमाइलेज जो कमु ख़ासि तौर ते इहो हूंदो आहे त उहो स्टार्च खे वधीक नंढनि सादनि जुज़नि में जीअं डेक्स्ट्रिन या माल्टोज उन्हनि में टोड़ींदो आहे। ऐं टोड़ण जेकॾहिं तव्हां ॾिसो था त ख़ासि तौर ते पॉलीसेकेराइड्स लाइ इस्तेमालु थिए थो, ऐं उन जे टोड़ण जे लाइ पाणी थो इस्तेमालु थिए, त टेक्निकली असां उन टोड़ण खे ब्रेकिंग डाउन खे हाइड्रोलाइज़िंग चवंदा आहियूं। सवाल नंबर 4 सां गॾु असांजो शॉर्ट क्वेश्चन सेक्शन बी पार्ट 1 हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।